नाज़रीन, खैरपुर में सख्त गर्मी बावजूद बिजली की ड्रिगी लोडशेडिंग तोड़े सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण सबब शहरी तकलीफ़ुनि खे मोड़ण ते मजबूर आहिनि। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है शकील जावरी। सख्त गर्मी में ड्रिगी अण ऐलानियल बिजली की लोड शेडिंग तोड़े ट्रांसफार्मर सड़न सबब शहरी सख्त परेशान आहिनि। उन हवाले से शहरिन आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त 2 हफ़्ता थी विया आहिनि असांजो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे। हीअ हिकिड़ी सरकारी ऑफिस आहे। असांजे ऑफिसर खे बि जेको आहे माना ईअं सम्झो त ॼण इल्म ई न आहे, उहो अचे ई कोन थो। कमु करण जे दौरान हालत इहा थी वञे जो ऐं ॿाहिरां माण्हू तक़रीबन को मीरपुर खां, को नवाबशाह खां, को कंडियारे खां, को किथां खां अचे थो। उहो बि वीचारा सॼो ॾींहुं गर्मी में सड़ी सड़ी करे वरी वापसी हलिया था वञनि। आला अमलदारनि खे अर्ज़ु कयूं था त हीउ हिकिड़ो सरकारी इदारो आहे, ख़ुदारा असां ते न पर पब्लिक ते रहम कयो, हीअ असांजो ट्रांसफार्मर मरम्मत करे असांखे ठीकु करे ॾिनो वञे। हालत ॾिसी करे हे ऑफिसर तबका ग़रीब वीचारा घर में ईअं वेठा आहिनि, बिजली न आहे, सफ़ा बेहाल लॻा पिया आहिनि। वरंदे अरबा या लाइट न आहे, को मोरे खां, को दादूअ खां, को नवाबशाह खां, को ओबाड़ो मीरपुर माथेड़ो अची गर्मी में वीचारा उहे ई पूरा, असां बि पूरा थी विया आहियूं। छदवा चई बीठा आहियूं, हिन महिल ट्रांसफार्मर कान लॻो आहे। गर्मी में आवाम जो कमु कहिड़ो कढूं, ॻोल्हियूं छा, कढूं छा, ठाहियूं छा। वधीक वसारनि खे अपील आहे त इहो ट्रांसफार्मर हणाइनि त असां माण्हुनि जा मसइला हल थियनि। शहरिन तोड़े मुलाज़मन जो चवणु आहे त ड्रिगी ऐं गैर ऐलानियल लोड शेडिंग ख़त्म करे सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील करे परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, खैरपुर।